तव्हांखे अपडेट कयूं। हैदराबाद में सिविल अस्पताल में पानी की खोट, कारो व्यवहार मुतासिर, मरीज़ ऐं अमलो परेशान थी वियो आहे। अहम ख़बर है। अवां शेयर कंदासीं। 3 ॾींहं गुज़री वञण बावजूद सिविल अस्पताल हैदराबाद में पानी की खोट ख़त्म न थी सघी। पानी खोट सबब सर्जरीज़ ऐं लेबोरेटरीज़ जो कम मुतासिर, वार्डन में सफ़ाई न थियण करे बदबू थी वही है। अवां ख़बर शेयर कंदासीं। सिविल अस्पताल में पानी की खोट सबब ऑपरेशन जो अमल भी मुतासिर थी रहियो आहे। कंहिं नोटिस न वरितो आहे। ख़बर अवां शेयर कंदासीं। अहम ख़बर है। हैदराबाद का सिविल अस्पताल में पानी की खोट है, कारोबार मुतासिर थियो आहे, मरीज़ ऐं अमलो परेशान है। तव्हांखे अपडेट कयूं पिया। 3 ॾींहं गुज़री वञण बावजूद सिविल अस्पताल हैदराबाद में पानी की खोट ख़त्म न थी सघी आहे। पानी खोट सबब सर्जरीज़ ऐं लेबोरेटरीज़ जो कम मुतासिर, वार्डन में सफ़ाई न थियण करे बदबू थी वही है। सिविल अस्पताल में पानी की खोट सबब ऑपरेशन जो अमल भी मुतासिर थियो आहे। कंहिं नोटिस न वरितो। एमरजेंसी वार्ड में ईंदड़ मरीज़ भी पानी न हुजण सबब ॾुखियाईनि खे मुंहुं ॾियण लॻा आहिनि। 24 कलाकनि दौरान अस्पताल में रुगो 5 खां 10 मिनट पानी फ्राहम थियण लॻो। वासा पंपिंग स्टेशन ते लाॻीतो लोड शेडिंग सबब पानी फ्राहमी बंद पयल आहे। तव्हांखे अपडेट कयूं पिया। वासा अमलदारनि पारां सिविल अस्पताल इंतजामिया के सुभाणे ताईं मसलो हल करण की ख़ातिरी कई वही आहे। एक भेरो बीहर अवां अहम ख़बर शेयर कंदासीं। सिविल अस्पताल में पानी की खोट है, कारोबार मुतासिर थी वियो आहे, मरीज़ ऐं अमलो परेशान थी वियो आहे। अहम ख़बर है। अवां शेयर कंदासीं। हैदराबाद का 3 ॾींहं गुज़री वञण बावजूद सिविल अस्पताल हैदराबाद में पानी की खोट ख़त्म न थी सघी। पानी खोट सबब सर्जरीज़ ऐं लेबोरेटरीज़ जो कम मुतासिर थियो आहे। तफ़सील मालूम कंदासीं इरफान बुगियो खां। इरफान, अपडेट कजो कहिड़ा तफ़सील आहिनि। जी, सिंध की 2 नंबर सब खां वॾी अस्पताल सिविल अस्पताल हैदराबाद में गुज़िरियल कुछ ॾींहंनि खां जारी पानी के बहरान ते ज़ाब्तो अची न सघियो आहे। इन हवाले से अस्पताल इंतजामिया सां असांजी ॻाल्हि ॿोल थी आहे। उन्हनि जो चवणु आहे त पानी खोट सबब अस्पताल में मरीज़ परेशान आहिनि ऐं अस्पताल जो कार व्यवहार सख़्तु मुतासिर थियो आहे। अस्पताल इंतजामिया जो चवणु आहे त ज़िले इंतजामिया सां ॻाल्हि ॿोल हलंदड़ आहे ऐं उम्मीद आहे त सुभाणे ताईं मसलो हल थी वेंदो। जी ठीक है, मेहरबानी अवां जी।